नाज़िन दादू में खोखर ऐं खरल बिरादरी में झेड़े दौरान 7 ॼणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। उन हवाले सां वधीक तफ़सील ॿुधायो आहे मेराठी जो रिपोर्टर नवीद कुरैशी। जी नवीद, छा अपडेट साईं? जी दादू शहर के गरीबाबाद महले वाले इलाइक़े में खरल ऐं खोखर बिरादरी जी ॿिनि धुरियुनि में जेको झेड़ो थी पियो, मामूली ॻाल्हि था जेको झेड़ो थियो, जेको झेड़ो वधी वियो लठनि ऐं कुहाड़नि जो जेको सो आज़ादाना इस्तेमालु थियो ऐं उते इहो मालूम थियो आहे फायरिंग कई वई। जेको झेड़ो जेको थियो इहो असुर जे टाइम ते झेड़ो थियो हुयो। उन मां जेके धकी थिया हुया, जेके 7-8 ॼणा धकी थिया, उन्हनि खे सिविल अस्पताल दादू में फौरी तौर ते दाख़िल कयो वियो हुयो। जंहिंमां डॉक्टरनि जो इहो चवणु हुयो त 3 ॼणनि जी हालत हुई आहे जेका ख़राबु हुई, उन्हनि खे असां हैदराबाद मुंतक़िल कयो आहे। जॾहिं त हींअर मां तव्हांखे ॿुधायां त हींअर जी ताज़ी सूरत हाल इहा आहे त खोखर ऐं खरल बिरादरी जेका जो तइदाद जेको गरीबाबाद में वॾो तइदाद आहे ऐं ॿिन्ही धुरियुनि में हींअर बि छिकताण आहे ऐं केॾी महिल कुझु बि थी सघे थो। पर हिन वक़्तु ताईं हिन को SSP दादू या चूंडियल नुमाइंदे उन्हनि सां न ॻाल्हायो आहे त जीअं अॻिते झेड़े खे अॻिते न वधी सघे। इन सिलसिले में पुलिस जो उन्हनि खे चवणु आहे त तव्हां अॻिते झेड़ो न कजो। जी नवीद, तव्हांजी महिरबानी।